उहे नबू कमदार उताग वही बिस्मिल्लाह रहमान रहीम। हेॾा अहमद अली चांदो साहब त आहे होॾां अली हुर वेठो आहे, हेॾा अली समूह माशाल्लाह फनकार बि आहे। पर वॾी ॻाल्हि ॿी थो ॿुधाए छॾियांव त माशाल्लाह रधूं हलाईंदो आहे, उन में खाधा अहिड़ा पचाईंदो आहे जे आउं चवां थो कोन को चङो भलो घुरायसि त हिकिड़ो दफ़ो हिन खां खाधा हिन जा खाए, हिन जा डिश खाए, हिन जा जेको वणे पचाराइनि। ऐं वरी हिन पोयां न फिरनि त मूंखे चइजो त पोइ कमदार तो माण्हू ई कोन ॻोल्हियो आहे। ऐं वरी न माशाल्लाह ॾिसो कलाम उहे ॿुधाईंदो जे उहो बि तव्हांखे वेही ॿुधिजो त छा थो ॿुधाए तव्हांखे। ऐं उन खां पोइ हटी करे हिकिड़ो मुंहिंजो वटि ॿियो महिमान अचे पियो, मुंहिंजो पुराणो साथी आहे ऐं पीटीए ज़माने जो आहे ऐं जेको अदाकार बि हो ऐं माशाल्लाह डायरेक्टर बि हो त माशाल्लाह ऐं पोइ प्रोड्यूसर बि रहियो। पर माशाल्लाह हुनजा घणा कम आहिनि, को हिकु लधु कमु कोन अथसि माशाल्लाह। अॼु ॾिसो त मांसि तो अचे पियो मूं ॾिसे नंबर खान सां मिलण त अॼु अचे पियो इहो रशीद खाशियल के साहब। सो माशाल्लाह वॾा भाकर पाईंदोमांसि ऐं पोइ ॾिसूं त छा थो चए। अछो हलियो नथो थिए ईजा खाशियल साहब छा पोलो थी वई जा बिस्मिल्लाह कुझु ख़ैर मज़े में ख़ैर ख़ैर बाबा साईं बिस्मिल्लाह बिल्कुलु बाबा बिस्मिल्लाह। रशीद साहब अला कुझु कंदी माशाल्लाह नंबर खाने उतां गॾु पुराणो साथी मुंहिंजो ऐं पीटीए ज़माने खां आई जी जी जवानी में त माशाल्लाह तुंहिंजा पघार निकिरंदा पर हाणे सां पघार वग़ैरह कोन था निकिरनि। हाणे तो पघार ख़तमु करे ख़तमु थी विया त पीटीए ज़माने में तुंहिंजा कहिड़ा ड्रामा हुआ छा हो पोइ था अचूं तो हाणे पंहिंजे डायरेक्शन ते पोइ थो अचां। बसि हाणे झूना थी वियासीं जहान में, हाणे वेठो तूं खोली असांखे पुराणी ॻाल्हियूं। ऐं हिकिड़ो ड्रामो हूंदो तुंहिंजो सीरियल हुई तुंहिंजी नालो थोरो मूंखे ज़हन मां निकिरी वियो आहे, जंहिंमें अदनान जिलानी बि हुई, मंज़ूर मुराद बि हुई त साईं अॼु जेका सुपर स्टार बि कान्हे हाणे त माशाल्लाह तोखे बि कान ॾिसंदी सुञाणंदी कान फातिमा मंगी साहब आहे जी जी। ऐं उन खां पोइ मुंहिंजे ख़ाली मारवी चना साहब आहे जी। पर माशाल्लाह तुंहिंजा एक्टर तो इलाही पैदा कया न आहे पीटीए डायरेक्टर पैदा कया पर पंहिंजे डायरेक्शन इलाही एक्टर पैदा कया जा फनकार पैदा कई उहे तूं अॼु त सुञाणंदियूं सुञाण त घुरिजे बाक़ी हाणे वधीक हुननि जी मर्ज़ी आहे। मिलियूं अथई तोसां न कई दफ़ा मुलाक़ात थी आहे। अच्छा सलाम दुआ कंदियूं आहिनि माशाल्लाह। हा छो न। अच्छा ॿियो भला अहिड़ो को वाक़ियो ॿुधाए जेको तुंहिंजे ज़िंदगीअ जो अहिड़ो हुजे जेको तूं पाण जिते तोखे यादि हुजे। यार वाक़ियात त तमामु घणा आहिनि ज़िंदगी में, इंसान जा वाक़िया ई हूंदा आहिनि, ॿियो छा हूंदो आहे। बिस्मिल्लाह महिरबानी। त पीटीवी जो दौरु तव्हां ॻाल्हि कई पीटीवी जे, हाणे वरी था अचूं पीटीवी ते। पीटीवी जो दौरु हाणे यादि आई जा न, पीटीवी जे दौर जी तो ॻाल्हि त पीटीवी जो दौरु एॾो ॾुखियो दौरु हूंदो हो, एॾो ॾुखियो दौरु हो जो चङो भलो माण्हू पीटीवी जे दरवाज़े में अंदरि दाख़िल न थी सघंदो। अच्छा जेसि ताईं अंदरां जेको आहे प्रोड्यूसर उहो इजाज़त ॾे, उहो नालो ॿुधाए चवे रिसेप्शन वारनि खे बाबा हिनखे छॾियो तॾहिं असां अंदरि वञूं। ऐं यकीन करियो त असां कलाकनि जा कलाक ॿाहिरि रिसेप्शन ते वेठा हूंदा हुआसीं, वॾा वॾा एक्टर ईंदा हुआ, पोइ उन्हनि सां उते मुलाक़ात थींदी। को हथु ॾींदो हो त को हथु बि कोन ॾींदो हो, छो जो ज़मानो अहिड़ो हो। पीटीवी जो हिकिड़ो ई चैनल हो, हिकिड़ो ई दौरु हो, उनजो बादशाही दौरु हो त अंदरि कमु कंदड़ बि बादशाह हुआ, उहो बि कंहिंखे लिफ्ट ई कोन ॾींदा हुआ। वॾा वॾा एसएचओ मजबूरी थी जॾहिं तव्हां असांखे न घुराईंदा हो, असांखे ॿ इंतज़ार कराईंदा हो, तव्हां जेको हे पोइ वरी पंहिंजे डायरेक्शन जॾहिं शुरू कई त पंहिंजा करेक्टर पोइ मूं इहो कयो त मूं चयो त हाणे जॾहिं हलियासीं काफ़ी अरसो, पोइ हिते जॉब में मुंहिंजा पेर मज़बूत थी विया हुआ, पैसो पाई बची वियो। वरी पंहिंजो हिकिड़ो प्राइवेट चैनल हिकिड़ो हूंदो हो, जेको सिर्फ़ु हिकिड़ो ई,
पोइ उहो प्राइवेट ड्रामा ठाराए उहो वठंदो हो। ज़ाहिर आहे त पोइ मूं इहा कई त हाणे चवंदा आहिनि हर भरू हाणे ॻाल्हि न कजे पर पलांत दिलि में अंदरि ॻाल्हि छो न दिलि में कजे, हुई ॻाल्हि छो न दिलि कजे? में हुई हा। त मुंहिंजो जेके हिननि ॾुख ॾिना हा। सूर ॾिना है उहे मूंखे कढणा आहिनि। अच्छा पोइ मूं पंहिंजो हिकिड़ो ड्रामो तयारु करायो ऐं हिननि खां जेको आहे मूं चयो आह मंझाई को मूंखे इहो तयारु करे ॾींदो। है पोइ उन खे मूं फॉलो कयो। माना सिखे उते ई। हा ॻाल्हि आहे सिधी। सही। उन खे ई मूं फॉलो कयो ऐं पोइ जेको आहे शौक़ु पैदा थियो त हाणे पाण डायरेक्शन कर। अच्छा हाणे गंज थियो हा। हिननि मंझां हिननि खे जेका ॾियणी सदा ॾेई छॾी। अच्छा पोइ पाण डायरेक्शन ते निकितासीं माशाअल्लाह। ऐं पहिरीं सीरियल जेका KTN ते कईसीं पर असीं उन में इज़त ॾिनी सभु कुझु थियो। तव्हांजे साम्हूं कुंवार सीरियल हुई। कचहरी कयूं था पाण पर अली समूह वेठो आहे माशाअल्लाह जेको ॿुध त वरी रधिणो पंहिंजी जॻह ते अलॻि अथसि पंहिंजो अच्छा। फन अलॻि आहे पर हीउ फन बि तोखे ॿुधाईंदो ॾिसो छा थो तोखे ॿुधाए उहो अॼु तुंहिंजे लाइ उहो तुंहिंजे लाइ ख़ासि गिफ्ट ॿुध बिस्मिल्लाह। महिरबानी सभ खां पहिरियां त महिरबानी तव्हांजी ऐं तव्हांजे औकात में अचण जी ॾाढी दिलि चवंदी हुई। सो अॼु उहा ख्वाहिश पूरी थिए ऐं इंशाल्लाह तव्हांखे ख़ूबसूरत गानो ॿुधायूं था। वाह वाह बिस्मिल्लाह। पर जे यार तूं थींदे मरी मुफ़्तवींदुस सदमो जुदाई जो सही कोन सघंदुस तड़पी दमा ॾींदुसि कासिमला तुंहिंजे सिक में जो साथ न छॾींदुसि तो सां ज़बान आ मुंहिंजी तुंहिंजो साथ न छॾींदुसि तो सां ज़बान आ मुंहिंजी तुंहिंजो आया तुंहिंजो ई रहंदुसि तुंहिंजो आया तुंहिंजो ई रहंदुसि तो सां ज़बान आ मुंहिंजी तुंहिंजो साथ न छॾींदुसि तो सां ज़बान आ मुंहिंजी तुंहिंजो साथ न छॾींदुसि तो सां ज़बान आ मुंहिंजी। वाह वाह माशाअल्लाह अली अॼुकल्ह निभाइण किथे आहे जी हा, बिल्कुलु निभाइण सही था पर हाणे थोरी साई खणो पर वरी अॼु निभाईंदासूं अञा अचूं था मोटी थोरो साई खणी अचूं पोइ वापसि था अचूं ठीकु आहे। जी जी बिल्कुलु। साई खत ख़तमु कईसूं वापसि आया आहियूं जी। पर थोरो अहमद चांडे खां ॿुधां हा बिल्कुलु इनखे पोइ ज़रूरु तोॾा वरी ॿुधाईंदासीं। अचां थो जी, जी। अञा साईं लाइ रशीद खाचिल साहिबु वेठो आहे हिन खां छा छा पुछणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अहमद चांडा बिस्मिल्लाह बाबा। हा साईं अरे छो त खूह ॾिठे खुशरूह थिया जिथे कर कर आमन टोलड़ियां में तिन्हा तूं घोलड़ियां खूह ॾिठे खुशरूह थिया जिथे कर कर आमन टोलड़ियां में तिन्हा तूं घोलड़ियां के कालियां के कमलियां के मुर्कन उते मोलड़ियां वाह में साईं वाह। तिन्हा तूं घोलड़ियां पक्के बेर तणा ते सुन जिथे भर भर ॾेवन झोलड़ियां में तिन्हा तूं घोलड़ियां अखे हमल साईं सूहे बाग सजणदा जिथे तोते बोलन बोलड़ियां में तिन्हा तूं घोलड़ियां वाह अहमद अली चांडा। पर खूह ॾिठे खुशरूह थिया ॾिठम यार को पानी भरदा हाय। वेख के सूरत यार वाली कमकार विसरगिम घरदा हाय। तोते वांगे बोलियां बोले वता मैना वांगे पढ़दा गुलाम फरीदन लोक अहदा तू मुल्क दा बादशाह मैं नौकर यार दे दरदा पर अहदा ते को आख न सकदा मैं आशिक तेरे दमदा तन ला गई तन चीर गई छोटे मासूमी सनदा मैं आखा मेरा आख्या न मनी मेरा आख्या केड़े कमदा गुलाम फरीदन हिक तेरी खातर मैं नौकर हर के दमदा है वाह सही वाह। सहज कनू टुर साजन आया आमोब कितावल मेला जानिब नाल जुदाई दा शल वक्त पवे न वेला गम भी गए गुंदर भी गए जद आप आया अलबेला हमल को जद मौला महबूब मिलाया तद थिया दुश्मना दा मुंह भेला अरे छो त हंस गई दिल खस गई
पंध दस भी गई गम खावण दा हाँ। पहले प्यार दी पिछे धार किती क्यों इकरार कितई दिल लावण दा करम कर दिल नरम कर कुछ भरम भी कर साडे आवण दा गुलाम फरीदन सच अखे सू रुस वेसो गंघण पोवे सी गल परचावण दा वाह सही वाह अमजल चाचा सच तो ॿुधाए त तो परस्तार पे परेशान करे छॾिया मेहरबानी से उन्हनि जूं बि हाँ साईं अली और साहब माशाल्लाह बिस्मिल्लाह हाँ साईं चए थो चङा धारियो के ख्याल ॾिसो ज़माने जो हाल वाह वाह भरन सोटन में संधा अहिड़ा अकुल क्या अंधा फिरी बगिड़शा बंदा ढक लॼूं लॼपाल चङा धारियो के ख्याल ॾिसो ज़माने जो हाल वाह हुया कुड़मी दे हजार भाङा ॿई खयां भोतार विड़िया कुॾीअ ते कमदार पूरो पैस न पलाल वाह चङा यार, धारियो वाह। के ख्याल ॾिसो ज़माने जो हाल च गॾ घोड़ा ऐं घटा गॾ कासा आहिनि कुठा आहिनि सीर जा सुठा कन कुता बे हिलाल चङा ए। धारियो के ख्याल ॾिसो ज़माने जो हाल मलूक सूर थियो सबील कयो अब्बासी अपील राज़ी रब थियो जलील कयो बुरन मथां भाल चङा धारियो के ख्याल ॾिसो है। ज़माने जो हाल ॾिसो ज़माने जो हाल वाह रशीद हाशिल साहब माशाल्लाह तू डायरेक्टर भी रहे तू से सिंगर भी रहे तू हर कम कए पर स्कूल ज़माने में जॾहिं नंढड़ो हुए त के हरकतूं पंहिंजूं उहे मूंखे ॿुधा कुझु यार हरकतूं त इहे कयूंसीं जो रांदियूं कयूं मक़सदु आहे त आउं पंहिंजी लाइफ जी ॻाल्हि था करियो त हाणे लाइफ ते ॿुधायां थो हा ऐं 7वीं क्लास में पढ़ंदो हुउसि अच्छा तू मामा लालू वांगुरु 7 क्लास में पढ़े हा ॿुधा ॿुध 7वीं क्लास में पढ़ां पियो हा त अयूब खान जो दौर हो हल एॾो वॾो ई छा पोइ ॿियो छा तूं घटि आहीं हल तूं बि नंढो कोन आहीं अयूब खान जे दौर में जे 7वीं क्लास में पढ़ूं पिया त उन जे ख़िलाफ़ु एहतजाज शुरू थियो हुजे हिकिड़ी तहरीक हली पे त उनखे लायूं अयूब खान खे भुटो साहबु अचण ते चाहियो त उन तहरीक में 7वीं क्लास में हुते वॾा जेके लीडर हुआ उन्हनि अची हड़ाहुड़ी करे हेॾां होॾां स्कूलनि में माना हाई स्कूल में हड़ाहुड़ी कई वठिजी जल्दी वरी असां वियासीं अरे भेण 7 क्लास वारा 7वीं क्लास उमिरि घणी में आई हाणे 7वीं क्लास जी उमिरि अंदाज़ो करे सघी थो कहिड़ी हूंदी त उन मंझि साईं छोकिरा वार्ड में असां वञी जेल पहुतासीं हैदराबाद में रखियऊं ॿारनि जी अरे बाबा साईं को वास्तो कोन न ॻाल्हि न मुआड़ बहरहाल इहो वाक़ियो थी वियो असां सां अच्छा हा ॿ टे ॼणा दोस्त चकर हुआसीं असां जल्दी हुआसीं हलिया ऐं पोइ कीअं पोइ तव्हां 15-20 ॾींहं हुआसीं वरी छुटी वियासीं हुआसीं छोकिरा न अच्छा इन करे छॾे ॾिनऊं वरी 15-20 ॾींहंनि खां पोइ अच्छा इहो वाक़ियो अथई वॾे में वॾो ॿियो जेको हूंदो हुओ ई शौक़ु हा शौक़ु ॿुधा शौक़ु कीअं पूरो हा कीअं कई शौक़ु ईअं थियो पैदा त पाड़े मंझि उते छोकिरा हूंदा हुआसीं पाण मंझि पोइ ई ॾिसंदा हुआसीं फिल्मूं पूरा ही हू सभु कुझु पोइ असांखे बि शौक़ु पैदा थियो हा त बाबा हाणे असां बि इहो करियूं पोइ पाड़े मंझि असां बाक़ाइदे हथरादू तलवारूं बि ठारायूं हल पोइ साईं घिटियुनि मंझि उते तलवार बाज़ी बि कंदा हुआसीं अच्छा सिखे उते भले पाण में कंदा हुआसीं बाक़ाइदे ड्रामो जीअं थिए बसि इहे ॾाढी फस्ट क्लास तरीक़े सां तलवार बाज़ियूं पिया करियूं ही पिया करियूं हू पिया करियूं ॿियो हिकिड़ो असां पिया ड्रामो करियूं तंहिं ॾे सैलाब आयो ओ से वॾी बोडी तूं वॾी बोड। पोइ त तूं 80-90 साल जो आहीं यार बाबा कोन आहियूं 80-90 साल जो तूं 75 में ई न यार 73 7-8 से पोइ तूं हर वक़्तु ॿुधाए पोइ कूड़ थोरी वॾी पियो बोड ॻाल्हायां जेका आई त इलाही वक़्तु न बाबा। एतिरा हाथूं यार ईअं कान्हे उहा सैलाब आयो जंहिंमें मोहम्मद अली अदाकार हुआ जेको आहे न हा। उहो चंदो वठणु निकितो हाणे मोहम्मद अली अदाकार कहिड़े सन में आयो पर माशाल्लाह माना नंढड़े हूंदे गाॾी तूं धिका खाईंदो 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 पंहिंजी मंज़िल मांझी मंज़िल अची वाह यार रशीद खां अकेली माशाल्लाह अलाह ख़ुशि रखई पर हाणे थोरो अली समूह फूकियो वेठो आहे पर थोरो न, इनखे थियो। ॿुध त इहो छा थो ॿुधाए वरी माशाल्लाह दिमाग़ खुलंदो तुंहिंजो बि मुंहिंजो बि पर हा। सभिनी जो हा, बिल्कुलु। बिस्मिल्लाह बाबा जी
जॾहिं मुंहिंजे प्यारीअ जूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं जॾहिं मुंहिंजे प्यारीअ जूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं कई दिलियूं धड़कनि थियूं जॾहिं मुंहिंजे प्यारीअ जूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं जॾहिं मुंहिंजी प्यारीअ जूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं कई दिलियूं धड़कनि थियूं जॾहिं मुंहिंजी प्यारीअ जूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं जॾहिं मुंहिंजी प्यारीअ जूं छम छम चूड़ियूं छणकनि थियूं जॾहिं कारा खोले खुशबू हवाउन में घोले वार जॾहिं कारा खोले खुशबू हवाउन में घोले गुलाबन जूं गुल पतड़ियूं गुलाबन जूं गुल पतड़ियूं उनजी वजह सां महकनि थियूं जॾहिं मुंहिंजे प्यारीअ जूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं जॾहिं मुंहिंजी प्यारीअ जूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं हुस्न में सब खां ज़ोर आहे चइनी पासे ही शोर आहे हुस्न में सब खां ज़ोर आहे चइनी पासे ही शोर आहे तारीफ़ हुनजी सना तारीफ़ हुनजी सना ॻाल्हियूं रुगो इहे ॿुधजनि थियूं जॾहिं मुंहिंजी प्यारीअ जूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं फिदा हुन ते आहियां पीराणी हुनखे थो चाहियां मंज़ूर फिदा हुन ते आहियां पीराणी हुनखे थो चाहियां जे न ॾिसनि हुनखे मुंहिंजूं जे न ॾिसनि हुनखे मुंहिंजूं मासूम अखियूं ई सिदकनि थियूं जॾहिं मुंहिंजी प्यारीअ जूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं कई दिलियूं धड़कनि थियूं जॾहिं मुंहिंजे प्यारीअ जूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं जॾहिं मुंहिंजी प्यारीअ जूं छम छम चूड़ियूं चमकनि थियूं साईं ॻाल्हि ॿुध प्यारी पा सगड़ी पा पर चूड़ी बि चमकनि थियूं चूड़ियूं चांदीअ जूं या शीशे वारियूं शीशे वारी हूंदियूं आहिनि ज़ाहिर चमकनि शीशे वारियूं थियूं अवल चाचा हाँ माशाल्लाह हाँ सही अरे चो त जॾहिं सुहिणी सिंगार करे विंगस वराया वार गुजार सोनी सिंगार थी करई जॾहिं सुहिणी सिंगार करे विंगस वराया वार कारा केस कुलनि ते गहरा गुंडीदार तलीहर चुरन पया चमको ॾेई चौधार खणी नेण खुमार मां ॼण तिखी तेज तरार फुरकण साण मोहे पई के आशिक लख हज़ार तंहिं पदमड़ीअ जे प्यार कयो आ चूर चांडियो चे वाह चाचा चाचा वाला कुछ कंदे आहे दार बुधान ते विंदे साण गंज आहे भाई जे गुजारत चवंदो त गुजारत बि थींदी गुजार त दे तो कुछ हु मथो हणे कुछ ना रशीद मथो हणे हा असां गुजारत आहे सुर आहे सुणी है जॾहिं ज़ात ॾिठी हई दरिया में त पोइ माल जो करी हा ज़ात जॾहिं ॾिठे दरिया में त माल जो करी सा माल जो करी माल जो माना में हाओ
दरिया में त में बि दरिया में दिले ते सुणी चढ़ी हुई पोइ कचो दिलो भॼी पियो हली वई रात साईं कोरी हाओ लाबर हाओ चांडिया हाओ काल अब कुझु त ॿुधायो तव्हां बि कुझु ॿुधायो ॿुधायो त पिया असां ॿुधूं पिया माशाल्लाह थोरो तव्हां ॿुधो न माछी मीरबर सोलंगी वीरभर सभु आहिनि समा जी 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 अदा वरी ॾे त कुझु मथो हणंदा कोन था मथो हणंदा ज़ात ॾिठी हई दरिया में हा त पोइ माल जो करी हा न ज़ात चे दरिया में ज़ात चे दरिया में त मलाबनि हाओ ऐं मच्छी बि आहे दरिया में त ॿियो छा आहे हाओ ॾिस इहा सुहिणी टिपी भाई ॿियो त कुझु कोन टिपियो बाबा ज़ात का हिन खे ख़बर कान्हे का सर सर अञा मां वेंदो भॻी कान्हे हा सर 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 खां बचे अञा कोन भई सघंदा सॼी हा साईं गुजारत ज़ात आहे साईं कसर कसर हा ज़ात जा कसर आहे ज़ात आहे कसर माल जो आहे थाहर अच्छा हाणे सुहिणी सां सरतनि जो ख़्याल में ॻाल्हाइण आहे अच्छा त ज़ात ॾिठी हई दरिया में त पोइ माल जो करी आहे न जॾहिं कसर ॾिठी हई दरिया में त पोइ थाहर करी आहे तूं बीह रही आहे वाह यार इहो वाणी केरु भॼंदा असां नए ज़माने जा माण्हू तव्हां पुराणे ज़माने जूं ॻाल्हियूं करियो उहो कीअं गुज़ारतूं वञूं हा अदा रशीद साहब माशाल्लाह पर हाणे थोरो तूं बि थोरो कुझु न कुझु भुल न को हिकिड़ो कलाम न कुझु न कुझु ॿुधां मूं ज़िंदगी में ॻायो त कोन्हे जेको कुझु एॾियूं अॼु ज़माने खां जेको तूं हलियो वई अञा तो कुझु कुझु न ड्रामा कया अथई कया अथई ॻाइण जो हिकिड़ो शोभो ई अलॻि हूंदो आहे माशाल्लाह ऐं सिंगिंग का आसान कुझु कान्हे त ॿुधा हा आउं थो यादि ॾियारीअ नंढड़े हूंदे सर तूं नंढे हूंदो हुए त उन नंढे जेके रस्मूं हुयूं शादियुनि जूं या जेके हुयूं गीत बि हूंदा हुआ त उन में कलाम बि हूंदा ऐं सहरा हूंदा माशाल्लाह उन्हनि उहो दौरु माना यादि करी पोइ माना निकिरी अची मोर तो टिले राणा मोर तो टिले हाँ, वो कुछ है, राणा हाँ। मोर तो हाँ। टिले मोर तो टिले राणा हाँ, मोर तो टिले टिले राणा। मोर तो टिले राणा राणा मोर भले तो टिले गुंजल ते मोर तो टिले इहो ई आहे चाचा साहब बिस्मिल्लाह बाबा अरे छो तू कोने मक्का वाली मक्का तुंहिंजे घर जी ख़बर पई तू कोने मक्का वाली मक्का तुंहिंजे घर जी ख़बर पई त फरमान तुंहिंजे मां मूंखे परवर जी ख़बर पई कुल ईसा नबी मूसा पैगंबर जी ख़बर पई से झुकिया तुंहिंजे दर ते तुंहिंजे दर जी ख़बर पई त मोतर सदाए ख़ुशबू सां अंबर जी ख़बर पई मट मुश्क अत कीन थियो पघर जी ख़बर पई वाह सही वाह छा छो त हिकिड़ी संतनक बादशाही हुई हाँ साईं। उन में उन्हनि जो रवाज हुयो रस्म हुई उन्हनि जी सभ्यता हुई तू शादी राति अतुर विराईंदा हुआ हिकिड़ी कुराड़ी हुई उन जी उन राति पुट जी शादी ऐं हुकूमत में अतुर बंदि थी वियो कुराड़ी ॾाढी जाखोड़ कई पर किथां अतुर न मिलियसि हिकिड़े दरवेश फ़कीर ॾिस मदीने में महबूबे मुस्तफ़ा वटि वञ उतां तोखे अतुर मिली वेंदो सुभान अल्लाह। जॾहिं कुराड़ी महबूबे मुस्तफ़ा वटि आई ऐं चयईंसि हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा कुराड़ी चओ छा खपई चए साईं अतुर खपे चए अमा शीशी आंदी अथव चए हाओ साईं जॾहिं कुराड़ी महबूबे मुस्तफ़ा खे उहा शीशी ॾिनी त महबूबे मुस्तफ़ा निरड़ मुबारक मां हिकिड़ो कतरो पघर जो खणी ऐं शीशी में विझी ॾिनई अमा खणी वञे अतुर चए साईं हीउ त हिकिड़ो कतरो आहे असां मटन जा मट विराईंदा आहियूं चए मां इहो हिकिड़ो कतरो वञी तूं मटन में विझ कुराड़ी उहो अतुर जो कतरो वञी मटन में मट विधा डालींदी वई पर अतुर खुटण जो न थियो दुनिया जा माण्हू चवंदा वञनि हल बिना अहिड़ो अतुर किथे न ॾिठोसीं न ॿुधोसीं हा न साईं सुभान अल्लाह मोतर सदाए ख़ुशबू सां अंबर जी ख़बर पई मट मुश्क अतुर की न थियो पघर जी ख़बर पई अरशन मथे महबूब वए ते मंज़र जी ख़बर पई त बोराक थियो बेहाल वही पर जी ख़बर पई रफ़ रफ़ जे अॻियां हली सरसर जी ख़बर पई त हली राति मुलाक़ात नकी कर जी ख़बर पई अतहियात जी आयात जी
खीकर जी ख़बर पई बशक जो वतो भांगो तो बेहतर जी ख़बर पई डिग्री जा मिली तो खे ते नंबर जी ख़बर पई तो 1.25 लाख जो थिए पेशवा ते मेंबर जी ख़बर पई तुझे नाठी सखी हैदर सफदर जी ख़बर पई कुआ सा खटियो कोट जे खैबर जी ख़बर पई छॾे वाग बीठो वाट ते बकर जी ख़बर पई तुझे आल जी औलाद जी ऐं भर जी ख़बर पई आहे कतरो तुझे अॻियां समंदर जी ख़बर पई गुनाहनि जे किताबनि मां वेटियो नालो तो मिठल बचकायो ही आ तोखे पंहिंजे अॼु नंढड़े नौकर जी ख़बर पई नंढड़े नौकर जी ख़बर पई वाह चाचा ते पाण पाण पूरो थींदो थो वञे ठीकु आहे पर हाणे थोरो ख़ासि रशीद ख़ासि नंढड़ो शहर सही आज जन्नत अली जे कदमनि में तस्लीम कयो हर टोले आज जन्नत अली जे कदमनि में तस्लीम कयो हर टोले नाम अली तू विरद बड़ा चो शाम सबू दिल खोले जे अबू तोराब के विसारी दे मोमिन तो के गैर छड़ी दई रोले वो मुंहिंजो पीर मौला लज परवरवा ॾींदी दर भी जन्नत जा खोले ॾींदी दर भी जन्नत जा खोले महिरबानी वॾी महिरबानी पूरो थींदो पाण जी 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 त रशीद साहब तुंहिंजी वॾी महिरबानियूं माशाल्लाह रशीद साहब मोकिलाणी कान्हे का तुंहिंजी वॾी महिरबानी लख थोरा छो त हाणे मूंखे वरी भोताल ॾे वञिणो आहे उते बि शाम जी ड्यूटी हूंदी आहे मुंहिंजी हा रुगो आख़िरी कलाम अली समय ॿुधां त अली साम्हूं कहिड़ो थो कलाम आख़िरी मूंखे ॿुधाए छो त वरी हिन खे बि रधिणो पए हलाइणो हूंदो आहे छो त वरी रधिणे ते बि वेंदो हुई त इन करे बिस्मिल्लाह हा बाबा हाँ साईं बिल्कुलु सा महफिल जी रौनक आहे वधी वई तुंहिंजे अचण सां महफिल जी रौनक आहे वधी वई चाह मजा जॾहिं ताड़ियूं वॼाए चाह मजा जॾहिं ताड़ियूं वॼाए हर दिलि आहे झूमी पई तुंहिंजे अचण सां महफिल जी रौनक आहे वधी वई तुंहिंजे अचण सां महफिल जी रौनक आहे वधी वई चाह मजा जॾहिं ताड़ियूं वॼाए चाह मजा जॾहिं ताड़ियूं वॼाए हर दिलि आहे झूमी पई तुंहिंजे अचण सां महफिल जी रौनक आहे वधी वई छन छन झूमायो आहे हर मन ओ तुंहिंजे चूड़ियनि जी छन छन झूमायो आहे हर मन तुंहिंजी चूड़ियनि जी छन छन झूमायो आहे हर मन तुंहिंजे अचण सां महफिल जी रौनक आहे वधी वई तुंहिंजे अचण सां महफिल जी रौनक आहे वधी वई चाह मजा जॾहिं ताड़ियूं वॼाए चाह मजा जॾहिं ताड़ियूं वॼाए हर दिलि आहे झूमी पई तुंहिंजे अचण सां महफिल जी रौनक आहे वधी वई साथ सलामत प्यारा हुजन ओ लम्हा खुशन वारा ये साथ सलामत प्यारा हुजन लम्हा खुशन वारा ये साथ सलामत प्यारा हुजन
तुंहिंजे अचण सां महफ़िल जी रौनक आहे वधी वई।